शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जे जतोई भाइरनि JUI में शमूलियत अख्तियार करे वरिती। आम चूंडुनि में PP के सरप्राइज़ शिकारपुर जो अहम शख्सियतूं जतोई भाइर अॻूणो MNA डॉक्टर इब्राहिम जतोई ऐं अॻूणो MP मीर आबिद हुसैन जतोई पंहिंजे ख़ानदान जे बक़ाया फ़र्दनि सुधो JUI में शामिल थी विया। अल्लामा राशिद महमूद सूमरो ऐं ॿियनि JUI जी सूबाई ज़िले अॻवाननि जी मौजूदगी दौरान पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस में जतोइन भाइरनि JUI में शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। डॉक्टर इब्राहिम जतोई साहब चयो त JUI क़यादत तरफ़ां दावत ॾियण ते थोराइतो आहियां। मौलाना फज़ल रहमान राशिद महमूद साहब गॾिजी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदासीं। राशिद महमूद सूमरो साहब प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त जतोई भाइरनि जी शमूलियत सां JUI खे क़ुवत मिली आहे। इंशाअल्लाह शिकारपुर में सभिनी सीटुनि ते क्लीन स्वीप कंदा ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी ॾेई रहियो आहियां। शमूलियत जो सिलसिलो हलंदड़ सुभाणे ऐं ॿिए ॾींहुं बि अव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं। साफ़िन जे सवाल जे जवाब में राशिद महमूद सूमरो चयो त डॉक्टर इब्राहिम जतोई हाणे JUI जो हिसो आहे ऐं JUI जी क़यादत जेको फ़ैसिलो कंदी डॉक्टर साहब क़बूल कंदो। अल्लामा राशिद महमूद सूमरो वधीक चयो त सिंध जी बका लाइ असां रोज़ अवल खां जिदोजहद करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह जेसीं ताईं सिंध खे वाॻुनि जे हथां आज़ादु न कराईंदासूं तेसीं ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। उन मौक़े ते अल्लामा नासिर महमूद सूमरो मौलाना अब्दुल्ला मेहर मुफ्ती सऊद अफज़ल हालेजीवी मौलाना मोहम्मद सालेह अंडड़ हाफिज़ रफ़ीक अहमद शर मौलाना मोहम्मद तेब मेखो मौलाना ग़ुलामुल्लाह मेहर मौलाना अब्दुल कुद्दूस खोसो ऐं ॿिया मौजूद हुआ। सकरन गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शहदादपुर में प्रिंसिपल प्रोफेसर जमीला रानी पारां थैलेसीमिया जी बीमारी खां बचाव बाबति कॉलेज में आगाही सेमिनार जो एहतमाम कयो वियो, जंहिंखे थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल लेक्चर ॾिनो, जंहिं शागिर्दयाणी खे संदन सिहत बाबति तफ़सीली आगाही ॾियण बैदि न्याणियुनि जो उन पासे ध्यानु छिकायो त थैलेसीमिया हिकु मोर्सी बीमारी आहे जंहिंखां बचण जो वाहिद हल निकाह खां अॻु घोट ऐं कुंवार पारां थैलेसीमिया जी टेस्ट कराइण आहे। उन करे अवां पंहिंजनि माइटनि समेत सहेलियुनि ताईं न सिर्फ़ु उहो पैगाम पहुचायो बल्कि खेनि पाबंद कयो त हू निकाह खां अॻु टेस्ट खे लाज़मी कराइनि। हिन चयो त असीं पाकिस्तान खे फ्री थैलेसीमिया ॾिसणु चाहियूं था जेको तॾहिं मुमकिन आहे जॾहिं टेस्टनि वारी पैगाम खे आम कंदासीं। उन खां अॻु प्रिंसिपल प्रोफेसर जमीला रानी आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे खेनि गुलदस्ता पेश कया, जॾहिं त थैलेसीमिया फाइटर दानिश तुनियो पिणु थैलेसीमिया जी बीमारी सां मुसलसिल 21 सालनि खां जारी वेड़ बाबति पंहिंजो तजुर्बो शेयर कयो। सेमिनार में समें शागिर्दयाणी रत अतियो करण जो इरादो पिणु ॾेखारियो। उन मौक़े ते थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जो जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चन्ना ऐं थैलेसीमिया कोऑर्डिनेटर आगा राशिद पिणु मौजूद हुआ। झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई झरक शेख सूमार जे मेले में ॿिए ॾींहुं मल जा शानदार मुक़ाबला। मल जे मुक़ाबलनि में सिंध पंजाब जे बहितरीन मल पहलवाननि में ख़ूब ज़ोर आज़माई थी। सैद रियाज़ शाह शिराज़ी सैद तनवीर शाह शिराज़ी अदा मोहम्मद मेमण माशूक शफ़ी बबर अला ॾिनो एडी बबर फसल बबर ग़ुलाम नबी बबर रोशन अली पातणी हाजी सलेमान हुलायो मिठो ख़ान ख़ासकेली आज़ाद असगर दिल ऐं ॿियनि शिरकत कई। तफ़सील मूजिब झरक लक्षा इस्माइल अल मारूफ शेख सूमार जे मेले में ॿिए ॾींहुं मल जा शानदार मुक़ाबला थिया, जंहिंमें सिंध पंजाब जे बहितरीन मल पहलवाननि ज़ोर आज़माई थी। मेला कमेटी जे अॻवाननि पारां आयल महिमाननि सैद रियाज़ शाह शिराज़ी सैद तनवीर शाह शिराज़ी अदा मोहम्मद मेमण माशूक शफ़ी बबर अला ॾिनो बबर एडी बबर फैसल बबर ग़ुलाम नबी मलण बबर जिन खे बोस्की जा पटका ॿधा ऐं ॿियनि आयल महिमाननि हाजी सलेमान हिलायो रोशन पातणी मिठो ख़ान ख़ासकेली वाइस चेयरमैन UC ओंगर आज़ाद असगर दिल ऐं ॿियनि खे लुंगियूं ऐं अजरकूं पहिरायूं। मलाखड़े में महिमान ख़ासि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MP सैद रियाज़ शाह शिराज़ी ग़ुलाम हैदर शाह शिराज़ी सैद तनवीर शाह शिराज़ी अदा मोहम्मद मेमण माशूक शफ़ी बबर ग़ुलाम नबी मलण बबर M फैसल बबर अला ॾिनो बबर AD रोशन अली पातणी ग़ुलाम हैदर शाह सैद मीर मोहम्मद शाह अकबर बबर आज़ाद असगर दिल ऐं ॿियनि PP अॻवाननि वॾे अंग में शिरकत करे मल पहलवाननि ते हज़ारे रुपयनि जा बिल रखी पहलवाननि में रोक इनाम पिणु तक़सीम कया। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर से जानी शाह हुसैनी पारां गुज़िरियल महीने खैबर प्रेस क्लब की बेहतरी लाइ प्रेस क्लब खैबर लाइ 50,000 रुपयनि जी ग्रांट जा ऐलान कियो वियो हो। सो अॼु सैद जानी शाह पंहिंजे LC ग़ुलाम रसूल सेतो जे ज़रिए उन ग्रांट मां कुझु हाज़िरी भरी ऐं उहो लिफ़ाफ़ो खैबर प्रेस क्लब जे साबिक़ा सदर अज़ीज़ गुल खैबर जे हवाले कयो ऐं पंहिंजे पैगाम में चयो त खैबर प्रेस क्लब तमामु बहितरीन कमु करे रही आहे, थोड़े वक्त में पाण निभायो आहे। मटियारी ज़िले जी आवाम जी भरपूर कवरेज कई आहे ऐं हिन खां पोइ ज़िले जे
अवाम जे मसइलनि ते मीडिया ज़रिए उन्हनि जे हल लाइ पाण पतोड़ींदी। ॿिए तरफ़ सैयद जानिशा हुसैनी पारां सिंध नगर जे चेयरमैन मोहम्मद ख़ान बशू खे संदसि सुठी कारकर्दगी सोशल मीडिया जे ज़रिए लाइव कवरेज करण ते खेसि इनाम तौरु 10,000 रुपयनि जो लिफ़ाफ़ो बि ग़ुलाम रसूल सहतो जी मार्फत ख़ैबर प्रेस क्लब ते ॾिनो वियो। उन मौक़े ते साफ़ी आसिफ अली मला, मज़हर अब्बास मला ऐं शिराज़ मला जिन मौजूदु हुया। रिपोर्ट रियाज़ अली मीराणी शिकारपुर। अमन एक्शन कमेटी शिकारपुर जे अॻवान ऐं सिंधी अदबी संघ शिकारपुर जे सरवहाण अदीब ऐं दानिश्वर हुमैर अहमद चांडियो तरफ़ां साथियुनि क़ौमपरस्त अॻवाननि असदुल्ला सूमरो, अब्दुल समी, बिलाली अब्दुल हक सहंदड़ो, नसीर मंगी, पीपी शहीद भुट्टो शिकारपुर जे अॻवान, सईद अहमद सूमरो सिंधी अदबी संगत जे अॻवान, डॉक्टर आमिर अब्बास सूमरो, मुख्तियार अहमद शेख, ज़ुबैर सूमरो, इस्लाम दीन लोहर, जमात इस्लामी ज़िला शिकारपुर जे अमीर अब्दुल समी भट्टी ऐं एजाज़ अहमद काके पोटो फ़नकार साथी अयाज़ शेख ऐं ॿियनि जी क़ियादत में ज़िले शिकारपुर में वधंदड़ बदअमनी जे ख़िलाफ़ अॼु 18 डिसंबर सूमर ॾींहुं मीराणी पार्क खां SP ऑफिस ताईं पुरअमन रैली कढी वई। जेका रैली SSP ऑफिस पहुती, जिते अॻवाननि धरणो हणंदे ख़िताब कंदे चयो त ज़िला शिकारपुर में 100 खां मथे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे विच में खूनी झड़ा हलंदड़ आहिनि ऐं अहिड़ी क़बाइलाई वेढ़हानि में केतिरा ई कूंदर कुसिजी विया आहिनि। केतिरा ई ॿार यतीम ऐं केतिरियूं ई सदा सुहागड़ियूं बेवा बणिजी वयूं आहिनि, जेके झेड़ा हाणे बि जारी आहिनि। झेड़नि जे नतीजे में आबाद ॻोठ वीरान ऐं ज़रख़ेज़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। लातादाद स्कूल ऐं सिहत मर्कज़ बंदि पियल आहिनि। इलाइक़ा नोगो एरिया बणिजी विया आहिनि। क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे जे लाइ मक़ामी सियासतदान, सरदार, भोतारनि ऐं ख़ामोश आहिनि। रियासत तरफ़ां क़बीलाई वेढ़ानि जे ख़ात्मे जे लाइ कोई बि किरदारु अदा कोन करे रही आहे। पुलिस उन्हनि क़बीलाई झेड़नि खे कारोबार बणाए छॾियो आहे। झेड़नि में मुलविस रूपोश माण्हुनि खे गिरफ़्तार कोन कयो थो वञे। ज़िला शिकारपुर में ख़तरनाक हथियारनि जी ख़रीदारी ऐं फ़रोख़्त वारो कारोबार जारी आहे। असां अहिड़े मौजूदा ॻणती वारी सूरत हाल खे ॾिसंदे वधीक क़त्ल आम खे रोकण जे लाइ ज़िला शिकारपुर में अमन कराइण जे लाइ ही अमन रैली कढी आहे ऐं अमन कराइण जे लाइ असां जूं कोशिशूं जारी रहंदियूं। खिपरो रिपोर्ट गुल मोहम्मद शर। मुबारक ॾिजे या सूर सलजन, दुनिया जे चरखे में हज़ारे इंसाननि जो हलचल थींदो रहंदो आहे। ही दुनिया फ़ानी आहे, पर कॾहिं कॾहिं हिकु शख़्स जो विछोड़ो जेको केतिरी उमेद ऐं हसरतनि जो अणमुंदाइतो मौत करे वेंदो आहे। अहिड़ी तरह अछड़ो थर चौंकीअ जो मुख ख़लीफ़ो फ़क़ीर अहमद राजड़ साहब जो विछोड़ो दरगाह तोड़े हुर जमात लाइ हिकु वॾो सान्यो आहे, जंहिंजो ख़ाल भरिजण त ज़रूरु नामुमकिन आहे, पर वरी बि संदसि तरबियत संदसि रूह खे ताज़गी बख़्शींदी। संदन कख मां जनम वरितल हिकु बाकिरदार ऐं बासलाहियत पढ़ियल लिखियल संजीदा नौजवान मोहम्मद याकूब राजड़ खे हुर जमात अछड़ो थर चौंकीअ जो नओं मुख थियण जो वाधायूं। इंशाअल्लाह नई पग नई ख़िलाफ़त जो कमान दरगाह हज़रत मोहम्मद राशिद रिज़वी धणीअ जी ख़िदमत ऐं समूरी हुर जमात लाइ ज़रूरी मुफ़ीद साबित थींदो, छो त मरहूम शख़्सियत जो अनेक खूबियूं संदन फ़र्ज़नि में नज़र अचनि थियूं। उमेद आहे त नओं पगदार पंहिंजे इल्म ऐं ॾाप सां सभिनीनि खे गॾु खणी हलंदो ऐं संघारन सूर लहंदा। दादू रिपोर्ट मुख्तार अली सूमरो। दादू शहर जे छाणो शाहबाद जी रहवासिन रिहाना पंहिंजे मुड़ुस रुस्तम चांडियो सां गॾिजी दादू प्रेस क्लब पहुची पंहिंजनि साहुरनि ख़िलाफ़ साफ़िन आॾो दाहींदे पंहिंजा ॾेर तालिब जान मोहम्मद सुहारो, इदरीस मोहरम चांडियो ऐं ॿियनि नामालूम असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। हर रोज़ राति जो असांजे घर मथां हवाई फायरिंग कनि था, जंहिं करे असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। हिननि चयो त मुंहिंजूं ॿ नियाणियूं फ़नकार आहिनि, जंहिंसां असांजे घर जो गुज़र सफ़र हले थो, जंहिं करे मुड़ुस जा भाइर ऐं ॿिया नामालूम असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। रुस्तम चांडियो चए थो, पसंदि जी शादी बाद भाइर मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी में मुदाख़लत करे रहिया आहिनि। असां पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशि आहियूं, जेका भाइरनि खे ॻाल्हि न पई वणे। मूंखे या मुंहिंजी घरवारी ऐं संदसि अॻु ॼावल औलाद खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा भाइर ऐं ॿिया हूंदा। हिननि IGC DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त फ़ौरी तौरु मुंहिंजे भाइरनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पीरोन मल रिपोर्टर अता मोहम्मद खान पठान। दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी जे सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जी गॾिजाणी PP ज़िले सदर अली हसन हिंगोरजो जी सदारत में ज़िले काउंसिल सांगड़ में थी गुज़री, जंहिंमें अॻोणनि MPAs मुख़्तलिफ़ विंग्स जे ज़िले सदर, तालका सदर, जनरल सेक्रेटरी समेत PP कारकुननि वॾे अंग में शिरकत कई।
ज़िला सदर अली हसन हिंगोर जो गॾजाणी में ॻाल्हाईंदे चयो त गड़ी ख़ुदा बख़्श असांजो सियासी क़िबलो आहे। पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे जंहिं अवामी सियासत ते यकीन रखियो आहे। ईंदड़ वक़्त बि इंशाअल्लाह पीपीए जो हूंदो। गॾजाणी ज़िले जनरल सेक्रेटरी जहांगीर ऐं ॿियनि ख़िताब कयो। गॾजाणी में इतलात सेक्रेटरी शकील अहमद मरी अगोणो एमपीए शाहिद थेम जाम शबीर अली खान लाउद्दीन जूने जो लेडीज़ विंग जी ज़िले सदर रुखसाना शर इकलेती अगवान राजेश कुमार हरदा साणी डाडा शेर मोहम्मद देरो सबतीन शाह उमर गुल हिंगोर जो सिपाफ जे ज़िले जनरल सेक्रेटरी मीर मुर्जा बालादी सिपाफ तालका संझोरो सदर अली रजा चाकरानी माशूक चांडियो सत्तार खास के लिए राजा खैर मोहम्मद लगारी डिस्ट्रिक्ट कमेटीज़ जे मेंबरन शन तालकन जे सदरन जनरल सेक्रेटरी इतलात सेक्रेटरी म्यूनसिपल कमेटी सांगड़ जे चेयरमैन राशिद इस्लाम मुगल म्यूनसिपल के प्रोजेक्ट चेयरमैन इम्तियाज दरस समेत छह तालकन जे चेयरमैन मुख्तलिफ ज़िले विंग सिपाफ कल्चरल लेडीज़ ऐं यूथ जे ज़िले सदरन समेत ॿियनि शिरकत कई। दादू रिपोर्ट मुख्तार अली सूमरो मुतहदा कौमी मूवमेंट पाकिस्तान तरफां सूबा असम्बली तक असी दादू ते उम्मीदवार शाहिद हुसैन सोलंकी कौमी असम्बली 228 दादू जुही ते एडवोकेट अब्दुल मजीद चौहान के टिकट ॾिनी वई। नुमाइंदनि चयो त पंहिंजी पूरी क़ियादत बिरादरीन ऐं दादू जी आवाम ते एतमाद कंदे भरपूर तरीक़े सां इलेक्शन लड़ण जी तैयारी करे वरिती आहे। मुतहदा जे मरकज़ी कन्वेनर ख़ालिद मकबूल सिद्दीकी भाई, सीनियर डिप्टी कन्वेनर डॉक्टर फारूक सत्तार भाई, सीनियर डिप्टी कन्वेनर मुस्तफ़ा कमाल भाई, डिप्टी कन्वेनर अनीस कायम खानी भाई, दादू ज़ोन इंचार्ज बाबर भाई, ज़ोन कमेटी ऐं इलेक्शन सील कमेटी लाइरस कमेटी यूथ कमेटी अगवाणन अली बख्श सोलंकी, मोहम्मद ईसा सोलंकी भाई ऐं बिरादरीन समेत दादू जी आवाम जो साथ ऐं तामुन रहियो त दादू मां MPA ऐं MNA जी सीटूं खणी आवाम जी ख़िदमत कंदासीं। नौशरो फिरोज रिपोर्ट जुल्फ़कार अली तगर कंडियारो वेझो ॻोठ तेप कलोड़ो वासी 17 वरियनि जो हाशिम पुट अली अकबर कलोड़ो ॻोठ खां कंडियारो तरफ़ खीर खपाइण लाइ ईंदे सेठ मुज़फ़र जे बाग वटां CIA पुलिस नौशरो फिरोज हथां खीर जे ड्रमन सूदो खंभिजी वियो आहे। उन सिलसिले में खंभियल नींगर जे वारसनि अलाह ॾिनो कलोड़ो ज़ाहिद कलोड़ो हाफ़िज़ कलोड़ो ऐं ॿियनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त पुलिस असांजे नींगर खे बेगुनाह खणे खंभे गुम करे छॾियो आहे। हिननि वधीक चयो त असांखे ख़तरो आहे त असांजे नौजवान खे बेगुनाह पुलिस कंहिं कूड़े मुक़ाबले में मारे न छॾे। हिननि चयो त जेकॾहिं पुलिस असांजे नींगर खे ज़ाहिर न कयो त ॿी सूरत में एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी।